अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कंडियारी में खबर ॾींदानो तो कंडियारी डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस सांगड़ AAP पारां टाउन कमेटी कंडियारी पार्क में यूनियन काउंसिल दड़ो बाजार यूनियन काउंसिल भोपी जे अवाम जे आसानी लाइ ज़िले पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर सांगड़ सैयद दोस्त अली शाह जी हिदायतन ते फैमिली हेल्थ मेलो लगायो वियो, जंहिंमें खाधे पीते ऐं सकाफती स्टॉल लगाया विया। इन मौके ते डॉक्टर शमीम अरबाब चांडियो, वुमेन मेडिकल ऑफिसर मैडम राबिया नज़ीर ऐं ॿियनि चयो त पॉपुलेशन के घटाए 0.6 ते आणो आहे। उन जे लाइ ही असां कोशिशूं कयूं पिया, माण्हुनि खे असां नॉलेज ॾियण था चाहियूं त माना तव्हां असां ईअं कोन था चऊं त तव्हां पंहिंजा ॿार बंदि कराए छॾियो। असां चाहियूं था त माना हू पंहिंजे फैमिली में माना गैप आणनि, 3 सालनि जो 2 सालनि जो गैप आणनि। उन सां इहो थींदो त माउ बि सिहतमंद रहंदी, ॿार बि सिहतमंद रहंदो। ऐं जेकॾहिं फैमिली नंढी हूंदी त ही उन्हनि जूं सभु ज़रूरतूं पूरियूं करे सघनि था, उन्हनि खे सुठी सिहत ॾेई सघनि था, सुठी तालीम, सुठो खाधो खुराक सभु थी सघे थो। पर जेकॾहिं ॿार घणा हूंदा त माण्हू हिकिड़ो माण्हू अॼुकल्ह जे महांगाई जे ज़माने में इहे सभु शयूं पूरियूं नथियूं थी सघनि। असल में फैमिली हेल्थ मेला इहो असांजो सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे आप जे नाले सां, एक्सीलरेटेड एक्शन प्लान। उन में असांखे फैमिली हेल्थ मेलो उन्हनि ॻोठनि उन्हनि एरियाज़ में लॻाइणो आहे जिते माण्हुनि खे सही तरीक़े सां हेल्थ जी सर्विसिस या असांजे पॉपुलेशन वेलफेयर जी डिपार्टमेंट जी सर्विसिस मुहैया न हुजे। सो कंडियारी में असांजो को अहिड़ी फैसिलिटी वग़ैरह न हुई त असां सोचियो त हिते इहो हिकिड़ो फैमिली हेल्थ मेलो लॻाए करे जेके ॻोठनि जा माण्हू जेके माण्हू चाहिनि था त असां फैमिली प्लानिंग करियूं पर उन्हनि ताईं उहे शयूं पहुचनि नथियूं, त उन्हनि खे असां गॾु करे उन्हनि खे असां इहो मोटिवेट करियूं, उन्हनि खे काउंसल करियूं त जीअं उहे पंहिंजी फैमिली में पंहिंजी प्लानिंग करे सघनि। उन में जीअं ग़रीब माण्हू आहिनि त उन्हनि खे का इन्हनि जे बारे में फैमिली प्लानिंग जे बारे में ख़बर कान्हे त घणा ॿार ॼाणणा आहिनि, छा करिणो आहे, कीअं प्लानिंग करणी आहे ऐं केतिरे अरसे ताईं कहिड़ो वक़फ़ो करिणो आहे। त उन लाइ असां वटि हिते टेक्निकल स्टाफ असांजी डॉक्टर शमीम अरबाब उहा मौजूदु आहे ऐं उहो तमामु सीनियर डॉक्टर आहे। ऐं जेके बि असांजा हिते माण्हू जे क्लाइंट या असांजा माण्हू हिते मारवाड़ा पहुता आहिनि हुकूमत सिंध जी तरफ़ां त उहे माण्हू उहे जोड़ा जेके फैमिली प्लानिंग करणु चाहिनि था पर उते ताईं सर्विस असांजी अवेलेबल न आहे, उते न आहे, असांजो माण्हू नथा वञनि या नथा रसी सघनि। उन्हनि इलाइक़नि में वञी असीं अहिड़ा मेला कयूं जिते जेको आहे सो उन्हनि खे न रुगो फैमिली प्लानिंग जी सहूलियतूं ॾिनियूं वञनि पर उन सां गॾोगॾु काउंसलिंग बि कई वञे, उन्हनि खे ॿुधायो वञे त हिन में कहिड़ा असांखे जेको आहे फ़ाइदा आहिनि, असांखे जेको आहे सो केतिरे देरि खां या कहिड़ो मेथड इस्तेमालु करणु खपे, हुननि जी चॉइस अहिड़ा मशवरा जेको आहे सो मुफ़ीद ॾिना वञनि था। ऐं इन में जेको आहे मेन कंसेप्ट इहो आहे जेको असांजो अनमिट नीड आहे, हिकिड़ी अनमिट नीड हीअ आहे त उहे माण्हू जेके ज़हनी तौर ते आमादा आहिनि फैमिली प्लानिंग खे अडॉप्ट करण लाइ पर उन्हनि ताईं जेको आहे सो या त हुननि जे ज़हन में कहिड़ो मिसकंसेप्शन आहे, हू नथा इस्तेमालु कनि, या पोइ कोई ॿी ॻाल्हि आहे, हुननि खे इहो असीं पंहिंजी करेक्ट इंफॉर्मेशन जेको हुननि ताईं रसायूं। आबादी जे भलाई वारे खाते तरफ़ां मुस्तक़बिल में पिण अहिड़ा मेला यूनियन काउंसिल सतह ते लॻाया वेंदा त जीअं पूरे ख़ानदान खे हिक ई जॻह ते ॼाण ऐं तफ़री फराहम करी सघिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।